पटेल of Sindh, मोहतरम गुलाम मुस्तफ़ा सारे साहब, साबका डिवीजनल प्रेसिडेंट डिवीजन हैदराबाद, मुझे मरकजी काबीना के अहदेदार आपा फरीदा चना साहिबा ऐं काबिल एहतराम ही हिन महफ़िल जो मोर अॼोकी हिन तकरीब में उस्तादनि जी डिवीजन हैदराबाद जी पग पाईंदड़ मोहतरम ज़ाहिद अली काका साहब ऐं हिन स्टेज ते वेठल काबिल एहतराम मुंहिंजो डिवीजन खटे जो सदर मोहम्मद शरीफ तुनियो साहब, मोहतरम मोहम्मद जुमन जनवार साहब ऐं मुख़्तलिफ़ ज़िलनि खां मुख़्तलिफ़ तालुक़नि खां कई आयल उस्ताद साथियो, अस्सलाम वालेकुम। ऐं हिन ज़िले जो काबिल एहतराम मुंहिंजो प्यारो भाउ मोहतरम अलीमन मंगण साहब, जंहिंजी हमेशह हैदराबाद जे हवाले सां हर जगह ते जिते भी उस्तादनि जे मसइलनि जी ॻाल्हि हुजे सभ खां पहिरियां पहुचण वारो आहे। अल्लाह हुनखे हमेशह आबाद रखे। दोस्तो, ही प्रोग्राम जेको अॼु मोहतरम असांजे मुंहिंजे प्यारे भाउ ज़ाहिद अली काका साहब जन अरेंज कयो ऐं जल्दी में असांजो बि चवण साईं खे त टाइम थोरो वरी ॿिया बि कमकार आहिनि, उन जे हवाले सां शॉर्ट हुजे जेतिरो थी सघे शॉर्ट कयो। हुन सां गॾो गॾु साईं गुलाम मुस्तफ़ा सारियो साहब जंहिं पंहिंजे ज़िंदगी जा 60 साल सर्विस करे ऐं पंहिंजे डिपार्टमेंट खे अलविदा चयो आहे, पर हुन पंहिंजे डिपार्टमेंट खे अलविदा चयो ज़रूर आहे, पर तव्हां ऐं असांजे दिलनि में अञा ताईं बि उनजी मोहबत, उनजी इज़त, उनजी शफ़क़त अञा ताईं बि बरक़रार आहे। इंशाअल्लाह हमेशह लाइ रहंदी। साईं तमामु हिकिड़ो सुलझो माण्हू, थधी तबियत जो माण्हू, हमेशह उस्ताद काज़ लाइ कमिटेड रहण वारो माण्हू, हमेशह मरकजी काबीना जे फैसलनि जो पाबंद रहण वारो माण्हू, उस्ताद काज़ लाइ सिंध जे तालीम जे बहितरीअ लाइ हमेशह हुन पंहिंजो किरदारु अदा कयो आहे। अहिड़ा माण्हू पंहिंजी भली सर्विस पूरी करे वञनि, पर ज़िंदगीअ जे अंदरि हुन जो जेको किरदारु रहियो आहे उहो हमेशह तव्हां असांखे यादि रहंदो। उन खां बाद में हिन डिवीज़न जी ख़ुशकिस्मती इहा आहे जो अव्हांखे मोहतरम मुंहिंजे प्यारे भाउ ज़ाहिद अली काका साहब जहिड़ो डिवीज़न जो वरी प्रेसिडेंट जेको मिलियो जंहिं अॼु हलफ़ खयो आहे। मूंखे उमेद आहे हिन मंझां यकीनन ही उहो हिमत वारो माण्हू आहे, स्ट्रगल करण वारो माण्हू आहे, जिदोजहद करण वारो माण्हू आहे, जज़्बाती ज़रूर आहे पर अंदर जो साफ़ ऐं सुथरो माण्हू आहे। ही उहो महिनती माण्हू आहे त तव्हां सोशल मीडिया ते बि ॾिसंदा हूंदव त वाकई ही जेके अल्फाज़ चवे थो उन ते अमली कम बि करे थो। ही पहिरियां स्कूल, पोइ तंज़ीमी कम, पोइ उस्तादनि जा कम, पोइ ॿिया मसइला, पोइ ॿिया प्रॉब्लम्स, ऐं ईअं हुअण बि खपे। असां उस्तादनि जो मक़सदु इहो आहे त पहिरियां असां पंहिंजी ड्यूटी, जेकॾहिं असीं पंहिंजी ड्यूटी सां सचा न आहियूं त पोइ यकीन सम्झो त असीं पंहिंजे उस्तादनि जे मक़सद सां बि सचा न आहियूं। असां जंहिं मक़सदु करे सैलरी खणूं पिया, पघार खणूं पिया, त उहो मक़सदु असां पहिरियां पूरो कयूं। उन सां गॾोगॾु कुझु शयूं अहिड़ियूं हुयूं जो असांजो क़ाबिल एहतराम स्पेशल सेक्रेटरी ऐं एडिशनल सेक्रेटरी साहब जन वेठा हुआ, हू पंहिंजो किसो त घणो ॿुधाए विया ऐं हुजनि त आउं उन ते बि ज़रूरु रोशनी विझां, पर हू पाण ई एग्री करे विया त ही जेको कुझु थिए पियो एजुकेशन डिपार्टमेंट जे अंदरि, ही जेके बि मसइला पैदा थियनि पिया उनजो वॾे में वॾो जेको फुक़दान आहे त उहो एजुकेशन डिपार्टमेंट जे अंदरि उस्ताद तंज़ीमनि जे अंदरि हिकिड़ो गैप आहे, जेको गैप ख़तम करण वारो माण्हू कोन्हे।
असांजी हमेशह कोशिशि रही आहे त एजुकेशन डिपार्टमेंट ऐं स्टेक होल्डर हिकिड़े पिच ते हुजनि, हिकिड़ी जेको आहे सो फॉर्मूले तहत हलनि। त आउं सम्झां थो त सिंध जे अंदरि न त किताबनि जी खोड़ थींदी, न एजुकेशन अंदरि किथे असांखे इहा ज़रूरत पवंदी त स्कूल नथा हलनि पिया, किथे ईअं न चवणो पवंदो त उस्ताद स्कूल नथो वञे, किथे ईअं न चवणो पवंदो त ही हिननि शयुनि जी जेको आहे सो पंहिंजो खोट आहे, किथे फर्नीचर जी खोट आहे। इंफॉर्मेशन जीअं साईं पाण एडमिट करे वियो आहे त RSU डिपार्टमेंट हिकिड़ी एनरोलमेंट ॾिनी आहे, DOs ॿी ॾिनी आहे, डायरेक्टर 3 ॾिनी आहे, अञा हुननि जे सिस्टम में 3 आहे। यकीनन जॾहिं इहे सभु शयूं जे एतमाद जी खोट हूंदी, कैलकुलेशन जी खोट हूंदी त पोइ मसइला जनम वठंदा। त असीं पंहिंजे मीटिंग जे अंदरि बि हिकु अधु जॻहियुनि ते असां सां साईं ज़ाहिद साहब बि गॾु रहियो आहे सेक्रेटरी जे अंदरि, त उते बि असीं कोशिशि कई आहे त बाबा जेकॾहिं एजुकेशन खे बहितर बनाइणो आहे त तव्हांखे तंज़ीमुनि खे स्टेक होल्डरनि खे ऑन बोर्ड वठिणो आहे। तव्हां उहा शइ कयो था जेका शइ चओ था त ही तालीम जे बहितर लाइ असां करे रहिया आहियूं, पर यकीनन ग्राउंड रियलिटी ते जेके माण्हू ग्राउंड ते बीठा आहिनि तव्हां उन्हनि खां त को मशवरो न वठी रहिया आहियो त बाबा असीं हिन स्कूल जे अंदरि हीअ डेवलपमेंट करे रहिया आहियूं, आया की इहा इम्प्लीमेंट थींदी बि या थींदी बि न, पर उनजी सॼी मालूमात जेका आहे उहा उतां जो लोकल माण्हूअ खे हूंदी, उन उस्ताद खे हूंदी, उन उहिदेदार खे हूंदी, उन लोकल ऑफिसर खे हूंदी। जेकॾहिं हिकिड़े पेज ते बीह करे कमु कंदासीं, ऐं नथो सम्झां त पोइ सिंध जे अंदरि को तालीम जेको आहे तमामु बहितर अंदाज़ सां नथी हली सघे पई। स्कूलनि जे अंदरि जीअं अपॉइंटमेंट थी, हिन में को शक न आहे त मेरिट जे बुनियाद ते हेतिरी वॾी जेको आहे सो अपॉइंटमेंट थी आहे, पर उन जो जेको पोस्टिंग जो अमल जेको रहियो उहो असां सम्झां थो त बदतर खां बदतर हुननि जे पोस्टिंग जो जेको अमल रहियो। असां हमेशह इन ते असांजी पेटेल ऑफ तंज़ीम असां ॻाल्हाईंदा रहियासीं त जेका अपॉइंटमेंट थी आहे उहा बहितर थी आहे, पर जेका पोस्टिंग कई पई वञे उहा सरासर जेको आहे सो ग़लति पई कई वञे। जंहिं मक़सद करे उहो अपॉइंटमेंट कई आहे उहो मक़सदु पूरो नथो थिए। जिते 2 उस्तादनि जी ज़रूरत आहे उते उस्ताद न आहे, जिते ऑलरेडी 8 उस्ताद अॻ में एक्सेस में वेठा आहिनि उते 5 ॿिया उस्ताद ॾिना था वञनि, त पोइ असीं छा सम्झूं त सिंध जे तालीम जा ख़ैर ख़्वाह धणी केरु आहिनि या सिंध जे तालीम जा दुश्मन केरु आहिनि, जेका हिकिड़ा तव्हांखे सिधो रस्तो ॿुधाए रहिया आहिनि त हिन सां नुक़सानु थी रहियो आहे ऐं ॿिया उन नुक़सान खे ऑन करे रहिया आहिनि। फ़ैसिलो तव्हां सभिनि जे अॻियां आहे। त मुंहिंजा दोस्तो, ही जॾहिं सभु शयुनि ते असां सभु हिक ॿिए खे ऑन बोर्ड वठंदासीं त यकीनन बहितरी अची सघे थी। उस्तादनि जा मसइला अनेक मसइला आहिनि, इलाही मसइला आहिनि, पर असां सां सितमगिरी इहा आहे जो जहिड़े तरीक़े सां चवां थो एजुकेशन डिपार्टमेंट ऐं स्टेक होल्डर उन्हनि जो हिकिड़े पेज ते हुजणु ज़रूरी आहे। तव्हां वरी बि चवंदुसि हिन स्टेज तां त पेटेल जे अंदरि जेकॾहिं तुर्त मसइला हल करण जे लाइ उमेद रखो था त तंज़ीम जे आइन ऐं कानून जे अमल खे पंहिंजी मज़बूती सां पकड़णो पवंदो ऐं अमली तरह जेको तंज़ीम जेका तंज़ीम इदारा जीअं जीअं जुड़ियल आहिनि तंज़ीम आइन पेटेल जे आइन ऐं मुताबिक़ उहे तव्हांखे हलणो पवंदो त तव्हांजा मसइला बि जल्द हल थींदा। पर जेकॾहिं हर माण्हू पंहिंजी तशरीह करे पंहिंजो अमल कंदो, जुदा जेको आहे दिलि चाहींदो, यकीनन उन्हनि खे न पर हिन आम उस्तादनि खे तकलीफ़ ईंदी। असांजो बाज़ाइद तमामु बहितरीन हिकिड़ी ॻाल्हियूं करे वियो आहे ऐं सुठियूं ॻाल्हियूं करे वियो आहे ऐं मूंखे यकीन आहे त मां अॼु बि हिन स्टेज तां चवां थो, मर्कज़ जी त परे ॻाल्हि, पर उहो मुंहिंजो ही डिवीज़न जो सदर बीठो आहे, हू दोस्त अची हिन सां वेही जेको आहे मुनाज़रो कनि। जेकॾहिं हिन खे खोटाए वञनि त जेकी उन्हनि जो फ़ैसिलो उन जे कॾहिं असां लॻी हलाईंदासीं, पर जेकॾहिं ही उन्हनि खे खोटाए थो त पोइ तव्हां ख़ामोश थी करे पेटेल तंज़ीम आइन जी पासदारी करे उनजे करे लॻो। जेकॾहिं हिकिड़े ग्लैमर जे चकर में, वाह जे चकर में पाण पवंदासीं त यकीनन पंहिंजो नुक़सानु पाण कंदासीं। मुंहिंजी हिन स्टेज ते हुन दोस्तनि खे गुज़ारिश आहे त ख़ुदारा इदारनि जो एतिराम कयो, तंज़ीम जो एतिराम कयो, जिन खे सिंध जो उस्ताद चूंडे जंहिं हिन मनसब ते रखे थो, तव्हांजे तंज़ीम जो वॾे में वॾो जेको उहिदो आहे मर्कज़ी सदर जो, उनखे आम उस्ताद चूंडे करे उन मनसब ते विहारे थियो
जे उन मनसब ते वेहण वारे जो इज़त एहतराम अवां न कंदव, यकीनन हिन मुआशरे जे अंदरि अवां जो बि एहतराम ऐं इज़त न रहंदी। हिकिड़ो घर जो वॾो आहे, घर में को वालिद हूंदो, को भाउ हूंदो, को चाचो हूंदो, को मामो हूंदो, घर जो सरबराह हूंदो। जेकॾहिं घर जा सभु भाती अवां उन जो एहतराम इज़त न कंदव, यकीनन मुआशरे में तव्हांजो एहतराम इज़त बि न रहंदी। ऐं वधीक तफ़सील उन्हनि जे में नथो वञणु घुरां। दोस्तनि हिते कंहिं सर्विस स्ट्रक्चर जे लाइ हवाले सां ॻाल्हि कई त मुंहिंजा भाउ तव्हांखे आउं ॿुधायां थो त सर्विस स्ट्रक्चर तव्हांजो जेको आहे सो बहाल थी वियो आहे, एप्रूव थी वियो आहे। पर उनजो हिकिड़ो तरीक़ेकार आहे। यकीनन ही हेॾो सारो चेंज जेका अचे पई, उनजो हिकिड़ो पंहिंजो प्रोसेस आहे। साईं साहिब तव्हां असांखां बख़ूबी वधीक ॼाणे थो। ऑफिसनि जे अंदरि साईं जो तमामु वधि में जेको आहे हिकिड़ो रोल आहे, अचण वञण आहे, ऐं हुनखे मामलनि मसइलनि जी बि ख़बर आहे। त हू हिकिड़ो प्रोसेस आहे, उन मां गुज़रंदो। उहे शयूं ईंदियूं, फाइनेंस में ईंदियूं, चीफ सेक्रेटरी वटि ईंदियूं, उन खां पोइ डिपार्टमेंट में ईंदियूं। उहो अची वियो आहे, उन खां पोइ उन जा रूल्स ठहंदा त आया की ही शइ आई आहे जेका उहा तव्हांखे कहिड़ी कंडीशन तहत मिलंदी। असांजा दोस्त चवंदा आहिनि का कंडीशन न हुजे, माज़र सां असां था चऊं त हर शइ असांखे घर वेठे मिले अचे, असां इहा ई शइ चाहियूं था। पर इन जो मक़सदु इहो न आहे त जेका शइ ठहंदी आहे उन जा रूल्स ठहंदा, उन जी पॉलिसी ठहंदी आहे। ईअं कोन्हे की जेका हिकिड़ी ॿी शइ पनो खणी करे तव्हां ॾिनो वियो हुजे त बाबा उन में तव्हांजी क्राइटेरिया हूंदी, तव्हांजी एजुकेशन हूंदी, तव्हांजो एक्सपीरियंस हूंदो, तव्हांजी सीनियरिटी हूंदी, उहे सभु शयूं हूंदियूं। जेके तव्हांखे गैजेटेड जूं पोस्टूं मिलनि थियूं, उहे तव्हांजे सिंध में उन्हनि खे सैंक्शन करणो पवंदो। उहे पोस्टूं अप्रूव कंदा, उन खां बाद में तव्हांजो प्रोमोट थींदो सीनियर पीएचडी, सीनियर पीएचडी मां सीनियरिटीअ ते जेको आहे चीफ पीएचडी। पर हिते इहा पोजीशन आहे त जेकॾहिं कनि दोस्तनि खे इहा बि मालूमात न आहे त आख़िर हिन पॉलिसीअ जो मक़सदु छा आहे, कीअं आहे। हर रोज़ नओं पनो खणी दोस्त बीठा आहिनि, साईं हे मैटर आहे, इनखे तव्हां हीअं कयो। असां हिकिड़ी शइ खणी अचूं बाबा हिन जो ही मक़सदु आहे, जेका सरकार कमु करे चुकी आहे, सरकार असांखे ॾेई चुकी आहे, उन जे ते तव्हांखे इम्प्लीमेंट कराइणो आहे। हाणे जॾहिं रोज़ डॉक्टर वटि मरीज़ हिकिड़ो आहे, हुनखे बीमारी हिकु आहे, पर हुनजो घर जो भाती रोज़ वञी डॉक्टर खे ॿुधाईंदो न अॼु हिनखे मथे में सूरु आहे, हिनखे पेट में सूरु आहे, हिनखे गोॾे में सूरु आहे। यकीनन डॉक्टर किथे न किथे जेको आहे ग़लति इंजेक्शन कंदो। त ही असां सां सिलसिलो इहो थी रहियो आहे त दोस्तो तव्हां ख़ामोश थी वियो। तव्हांजो जेको कमु आहे, तव्हांजो जेको वर्क आहे, तव्हांजे मथां जेका ज़िमेवारी आहे, तव्हां उहा पंहिंजी ज़िमेवारी पूरी कयो। मुंहिंजी ज़िमेवारी आहे मूंखे हितां वञिणो आहे DO ऑफिस में, ऐं DO ऑफिस खे छॾियां, डायरेक्टर ऑफिस खे छॾियां, सेक्रेटरी ऑफिस खे छॾियां, ऐं मिनिस्टर सां डायरेक्टर वेही करे मसइलो कयां त ही न शइ ही शइ करणी आहे मूंखे। यकीनन असां बहितरी तरफ़ कोन आहियूं। सो दोस्तो इंशाल्लाह इहो सर्विस स्ट्रक्चर बि मिलंदो। इहो तव्हांखे जेको इनिशियल अपॉइंटमेंट खां जेका सर्विस काउंट आहे उहा बि तव्हांखे मिलंदी, पर पेटेल तंज़ीम वठी ॾींदी, फर्द न वठी ॾींदा, पेटेल तंज़ीम वठी ॾींदी। जेकॾहिं आऊं पेटेल तंज़ीम जो उहिदेदार न आहियां, भली तव्हांजी महिरबानी मूंखे केतिरी बि जेको इज़त अफ़ज़ाई ॾियो था पिया, पर जॾहिं आऊं तंज़ीम जो उहिदेदार न हूंदुसि त यकीनन उहा मुंहिंजी कामयाबी न आहे, पर पेटेल जी कामयाबी आहे जेको पेटेल जे उहिदे जे मनसब ते वेठल हूंदो। त तव्हां दोस्तनि हिकु दफ़ो वरी महिरबानी जन पंहिंजो टाइम कढी ऐं असांजो ऐं मुंहिंजे भाउ ज़ाहिद काका साहिब जन जो प्रोग्राम ॿुधो आहे। मूंखे उमेदु आहे ऐं आख़िर में साईं ज़ाहिद खे इहो ज़रूरु हुकुम कंदुसि त ही डिवीज़न हैदराबाद माना सम्झो त मुनी सिंध आहे। ही डिवीज़न हैदराबाद ई जेका आहे पेटेल जे मरकज़ी क़यादत जो तयन कंदी आहे डिवीज़न हैदराबाद। त यकीनन ही डिवीज़न हैदराबाद उहा हैदराबाद डिवीज़न आहे जिते पेटेल तंज़ीम जा हिन वक़्त बि जाए उहो ज़िलो हिन तंज़ीम जेको बुनियादु रखंदड़ पेटेल तंज़ीम जो असांजो क़ाइद जमाली साहब उहो बि इन ई डिवीज़न सां तालुक रखंदड़ हुयो। सो इंशाल्लाह मूंखे उमेदु आहे त ज़ाहिद साईं खे अधु राति तव्हां फ़ोन कंदव
तव्हांजा मसइला, तव्हांजा इशूज़, तव्हांजा प्रॉब्लम, तंज़ीमी मामला हुजनि, तालीमी मामला हुजनि, इंतिज़ामी के मामला हुजनि, त सभ खां अॻु में तव्हां साईं ज़ाहिद काका साहिब जन पहुचंदा। ऐं निहायत जेके बि स्टेज ते वेठा आहिनि, जेके दोस्त हेठि वेठा आहिनि, ऐं सभिनि जो शुक्रगुज़ार आहियां। हिन ज़िले जे सदर मोहतरम अली अमन मंगण साहिब जो, हिन ज़िले हैदराबाद जूं असांजी अदियूं भेनरियूं जेके आहियूं, ऐं निहायत उन्हनि जो बि शुक्रगुज़ार आहियां। असांजा साफ़ी हज़रात जेके बि चैनल जा दोस्त आहिनि, ऐं निहायत उन्हनि दोस्तनि जो बि क़ाबिल एहतराम जेके मुंहिंजा दोस्त आहिनि उन्हनि जो बि थोराइतो आहियां, जन पंहिंजो टाइम ॾिनो। ऐं वॾी ॻाल्हि इहा आहे, वॾी तव्हांजी जेको आउं ॿुधायां त हिन ज़ाहिद साईं जी पंहिंजी PR, पंहिंजो अख़लाक, पंहिंजी न्याज़बंदी, जंहिंजे प्रोग्राम में तव्हांजो हिकु स्पेशल सेक्रेटरी, ॿियो एडिशनल सेक्रेटरी बि, ऐं हू पंहिंजो मौक़ुफ़ बि तव्हांजे अॻियां ॾेई विया आहिनि। ऐं साईं वेठो हुजे या शाह साहिबु, ऐं जेको आहे हुनखे मुखातिब थी बि चवां, पर असांजी उमेदु आहे इंशाअल्लाह मुस्तक़बिल में उहे ज़िमेवारियूं ज़ाहिद काका ते ईंदियूं जो तव्हां सोचींदो तव्हांखे उन्हनि जवाबदारियुनि जो हक़दार जेको आहे सो साईं